मौलाना मुजीबुर रहमान जा बयान बुधण चे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल जरूर सब्सक्राइब कंदा। मस्जिद में भी करे सही पटकन जो भी ख्याल नथा कनि, अलाए कहिड़ो हुनखे हिकिड़ो करंट लॻी थो वञे जो पटका हुत पिया आहिनि, पटका सपा लही था वञनि। हे साईं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत रखियल आहे, मथे ते पटको हे काॾे त तव्हां इस्लामी माण्हू वञो, अलाए कहिड़ो हिकिड़ो करंट वारो बाबो अहिड़ो हुनखे जीअं हथु लॻे थो न साईं, उहो सभिनी खे जेके हेठि मुरीद वेठा आहिनि सभिनी खे साईं करंट लॻे थो। पोइ साईं अची करे इहे ॾोटियूं साईं इहे टपा साईं इस्लाम जो कमु न आहे, इस्लाम बदनाम थिए थो इन ते। इन शयुनि खां जेको उहो साथी तमामु घणो परहेज़ कनि, अलाह ताला उन्हनि खे सम्झ ॾे। मां त इन जे ॻाल्हि ख़िलाफ़ु आहियां साईं, मां बिल्कुलु इहो ख़िलाफ़ु आहियां, इहो जेको तरीक़ो बिल्कुलु ग़लति आहे। बसि उन्हनि खे सम्झ अलाह ताला ॾे, पर मूंखे लॻे थो उन्हनि खे सम्झ जेकी आहे क़यामत ताईं न मिलंदी। कंहिंजे लाइ मां निशान नथो बणायां, ॾिसो न मथां कोई ईअं चए त साईं यार अलाए ॿिए मसलक जो आहे साईं कंहिं टारगेट, साईं तव्हां पाण ई ॾिसो, उन्हनि खे मां ॻाल्हि थो कयां, तव्हां पाण ई ॾिसो इहो तरीक़ो छा इस्लाम जे राइज आहे भला? वञी करे तहक़ीक़ कयो, हदीसुनि खां ॾिसो, रिसर्च कयो, क़ुर खां रिसर्च कयो, छा इहो तरीक़ो सही आहे? बिल्कुलु इहो तरीक़ो ग़लति आहे।